जद्दोजहद जो नाव कामरेड मांदलशर। खिरोई में एक अड़े किरदार कामरेड मांदलशर जो जन्म थियो जैसे सजन ताईं विसारे नथो सके। कामरेड मांदलशर सिंध जो हकीकी आशिक हो जैं हर एक वक्त सिंध जे हकन लाए पाण मल्हायो। रेगिस्तानी इलाइक़े खिरोही में जन्म वठंदड़ कामरेड मांदलशर जा वॾा पागारा ख़ानदान जा मुरीद हुआ। कामरेड जो शौक़ तालीम दा हो जैं सबबु वण जे हेठां क़ाइम स्कूल में तालीम हासिल करण लाए वेंदो हो ऐं ईअं ई शुरुआती तालीम उते पास कयाईं। जंहिं बाद कामरेड मांदलशर मैट्रिक पीरगोठ में करण वियो ऐं उते ई इंटरमीडिएट पुण कई। फूह जवानी ईंदे ई कामरेड 1965 में हुर जमायत सां गॾु वतन जी हिफ़ाज़त लाइ पाक भारत जंग में हिसो पिणु वरितो। हिन ॾहाके में कामरेड मांदलशर धरतीअ जे इश्क में महू थी वियो ऐं सिंध जे माण्हुनि जे हक़नि लाइ मैदान में आयो त कामरेड ते ज़ुल्मनि जा पहाड़ किराइण पुन शुरू कया विया। कामरेड मांदलशर कारोकारी संग चटी सुमैत ॿियनि गुथन रस्मनि ख़िलाफ़ बे अकेले सिर जदोजहद कई ऐं आख़िरकार बंदिश विझराए कामरेड मांदलशर खे क़ैद करे कोयटा जेल में रखियो वियो जिते कामरेड ते टार्चर कयो वेंदो हो ऐं उन जेल में अॻु शहीद नज़ीर अब्बासी क़ैद हो जंहिंसां संदसि वेझड़ाइप वधी वई ऐं जल्दी कम्युनिस्ट तहरीक में सरगर्म रहण सां गॾु सिंध हारी तहरीक जो मरकज़ी सदर पुण चूंडिजी वियो। हू ज़ियाउ दौर खां मुशरफ दौर ताईं 7 भेरा जेल में वियो। आबादगारनि जे मसइलनि जिन्स जे रेड सुमैत ॿियनि ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखी कामरेड मांदलशर अॻुभरो रहंदो हो। नरली माइनर ते पाणी खोट ख़िलाफ़ कामरेड पहिरीं सिफ़ में हूंदो हो ऐं उहो ई सबबु हो जो पुछड़ीअ ताईं पाणी पहुची वेंदो हो। कामरेड मांदलशर 18 अगस्त 2016 में इन फ़ानी जहान मां लाॾाणो कयो ऐं हर माण्हूअ जी अख आली कंदे धरती जे हंज में हमेशह लाइ अमर बणिजी वियो। कामरेड जहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि जंहिंजो ख़ाल भरजणु तमामु ॾुखियो हूंदो आहे। उस्मान पहियार, अवामी आवाज़ टीवी, खेंजो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।